सिंधी समाज लाइ एक राहत भरी ख़बर आई है। फ़िलहाल जी पहलगांव में घटना थी है हुन का पोइ देश के प्रधानमंत्री जी घोषणा कई हुई कि जेका भी पाकिस्तान और भारत जा एडा ओडा रहन पिया वो हुननि के मोटायो वञे पियो। त हिन लाइ सिंधी समाज में बेचैनी हुई। तो जी राहत भरी ख़बर आई है वो आई है सांसद श्री शंकर लालवानी के माध्यम से उन्होंने एक वीडियो जारी किया है जैमें उन्होंने ये गाल कही है कि सिंधियुनि लाइ कहिड़ी भी प्रकार की कोई दिक्कत कान थींदी। देश के प्रधानमंत्री भी आश्वासन दिनो है भारत सरकार सिंधियुनि से गॾु आहे ऐं सिंधियुनि के पंहिंजे भारत के छॾणो कान पवंदो ऐं हुननि के पाकिस्तान कोन मोकिलिबो। पहलगांव में जी घटना थी उन खां पोइ केंद्र सरकार पाकिस्तान के खिलाफ कड़ी कार्रवाई कई है। जेके पाकिस्तान जा नागरिक आहिनि उनखे वापसि वञण लाइ आदेश थियो आहे। इन ऑर्डर खां पोइ चङाई जेके सिंधी भाउर भेण हिंदू आहिनि जेके कि लॉन्ग टर्म वीज़ा ते रहनि था पिया उहो सुबुह खां उन्हनि जो फ़ोन अचे पियो कि इहो ऑर्डर असांजे लाइ त न आहे, असांजे लाइ छा आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदुमि कि इहो दिल्ली ॻाल्हि थी त जेके लॉन्ग टर्म वीज़ा ते हिते रहनि था पिया उहे पाकिस्तान उन्हनि खे न मोकिलियो वेंदो, उहे हिते ई रहंदा।